रेसयो खैर। खैर दादन खैर। वे दादन मां साॻियो ई सवाल कंदुसि। दे ख़बर सदोरी जी का ख़बर चार पई या न? बाबा साईं सदोरी का ख़बर नथी पवे। मां पंहिंजे दोस्तनि खे आगाह करे छॾियो आहे। जीअं सुध पई न त हू मूंखे आगाह करे छॾी। दादन मां चवां थो त उमिरि ते वञण खां अॻु इहो कमु थियणु घुरिजे। अलाह जे बारगाह में वञा थो उते कहिड़ो जवाबु ॾींदुसि? बाबा साईं इन में तव्हांजो को कसूर न आहे। न ई वरी तव्हां सदोरीअ खे गुम कयो आहे। बराबरि दादन, पर आङुरियूं त मुॾा थियूं खजनि न त छोकिरी हाशिम गुम कई आहे। भली परवर असां ते यकीन कनि, पर हिन ॻोठ ऐं तर जा वॾेरा त असांजा दुश्मन आहिनि न। बाबा साईं जिन खे तव्हांजे उसूलनि ऐं इंसानियत जी ख़बर आहे न उहे कॾहिं बि यकीन न कंदा। दादन मां एहसानमंद आहियां सदोरीअ जे भाउ जो जंहिं मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कयो आहे। हू सचा इंसान आहिनि मोतार साईं ऐं मुंहिंजा दोस्त आहिनि। मां हुननि खे चङी तरह सुञाणिया थो। सुल्तान ऐं परूअ खे मुंहिंजे हूंदे हेॾां कॾहिं बि शक न पवंदो। पर मोतार साईं तव्हां उमिरि ते कॾहिं था वञो ऐं तव्हां सां ॿियो केरु थो गॾु हले? मां पंहिंजी घरवारी सां गॾु थो वञां। बसि 2-3 ॾींहंनि में वीज़ा बि अची वेंदी। रस रब पाक तव्हांखे इहा सादत नसीब करे। दादन पंहिंजो ऐं राज जो ख़्यालु रखजां ऐं सदोरी जी ॻोल्हा कंदो रहिजां। जॾहिं न तोखे सदोरी जी ख़बर पई वञे त मूंखे ज़रूरु ॿुधाइजे। जी बोतार साईं जीअं सदोरी हथ आई न ईअं ई बामन त परवारनि जे हथ में ईंदी। शाबाश दादन, मूंखे तोमां इहा ई उमेद हुई। बिस्मिल्लाह मुंहिंजा भाउ, बिस्मिल्लाह। ख़ुशि तई न त ख़ैर सां वेठो आई। भाई करे ख़बर है सुबह साण भगी आई। इहा त ॾिसी पियो त केॾी ख़ुशि लॻी पई आहियां। अलाह जो शुक्र आहे। अदा मलुक ॻाल्हि ॿुध, जेको अॻ में थियो न हर ॻाल्हि खे विसारे छॾ, सम्झ कुझु ई कोन थियो आहे। ख़ैर सां मुंहिंजो बशू ख़ुशि ऐं सालिम लॻो पियो आहे। अदा इतबार कंदे न नशो सफ़ा छॾे ॾिनो अथसि। मां छा कयांसि? अदा हाणे जेको थियो सो थियो। आउं पंहिंजी पिरहे पंहिंजी नुंहं खे वठण आई आहियां। अदा ही मुंहिंजी सीन आहे, केर नालो कोन वठंदसि। हाणे ख़ुशि ख़ुशि गुज़ारींदी। अदा मुंहिंजी ॻाल्हि ते इतबार कर न। दा ईअं कीअं थी चवीं? तुंहिंजी ॿटी ॾिठल न हुजे न आउं खणी यकीन कयां। तूं त उहा गो आहीं जेका ज़िदान मुर्काए कुकुर जो बच्चो खणी वेंदी आहे। ना दा न मूंखे सत क़ुरान मथे ते रखाए ओ पिरहे खे को बि ॾुख कोन ॾींदासीं। ठीकु आहे तूं घर हल। प्रिय सुल्तान शाम जो घर छॾे। सची अदा पक सम्झा न। ॾिस शाम जो पंहिंजो छॾे वञजोसि। हा पिरहे जो हाणे हू घर आहे। अदा राति जी मानी तुंहिंजी असांजे घर आहे। अचिजांइ ज़रूरु अचिजांइ। ऐं सयूं पचाए थी रखां पंहिंजो। हा यादगिरीअ सां। अलाह कंदो ख़ुशि हूंदे ओ वॾी ॼमार माणींदे मुंहिंजा भाउ। ख़ुशि हूंदे पिरहे खे मोकिलिजांइ। गुआर मां तोखे अॼु हिकु वॾे कम लाइ घुरायो आहे। कुमक्यो बाबा से? तूं महरूअ सां शादी करण थो चाहीं? बाबा से ॿीहर और थी कयो त चुमाव। असल में मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि तव्हां मुटे कढी त पोइ मुंहिंजा 3 शर्त अथई। जेकॾहिं मञे त पोइ चवां। बाबा 3 छो? 100 शर्त मंज़ूर मूंखे बाबा। पहिरियों शर्त इहो त महरूअ सां शादीअ खां पोइ सॼी ज़मीन मुंहिंजी हूंदी। तव्हांजो को बि दख़ल न हूंदो। मूंखे मंज़ूर आहे बाबा, न रहंदो दख़ल। ऐं ॿियो शर्त इहो आहे त तूं जनरो पाड़ो हूंदे। इहो बि गुआर खे मंज़ूर। ऐं टियों शर्त इहो आहे त पीउ सां मिली ॻोठ वारनि जा कन भरे छॾ। ऐं चवनि त हू चवनि त असांखे वॾेरीअ जी वॾेरप क़बूल न आहे। बाबा जी टल तवाज कई अथव। सम्झो अथव वॾेरी गलती। भाई हो तो कम वॾो सोचो अथव। तूं रुगो पेर खोड़ण ॾे, बाक़ी तुंहिंजा धाणा मां कढंदुसि। अहिड़ा जो ज़िंदगीअ भर यादि करे। छा थो सोची गुआर?
बाबा साईं तव्हांजे ख़्यालनि में घुमोसि मां ईअं ई थो कयां बड़ू केर त आहिनि सुल्ताना दादा न्यापो कयो चए थी सदोरी मिली वई आहे ऐं इहो बि चई त सुल्तान खे वठी अचे ठीकु आहे हल त हलूं हल मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा अज़ीज़ो केतिरो न वॾो धाड़ो आहे केतिरो न वॾो ज़ुल्म आहे जो वॾेरनि जी हूंदे सॼी मिल्कियत हिकिड़ी औरत पई संभाले औरत ही असां सां ज़ुल्म सौ सिधो ज़ुल्म असां सां मूं तव्हां सभिनी खे इन करे हिते गॾु कयो आहे असां सभु गॾिजी हली उन औरत खे चऊं त बाबा हाणे इहा मिल्कियत तुंहिंजी न आहे इहा सॼी मिल्कियत हाणे वॾेरनि हवाले करे हाणे तुंहिंजो को बि हुकुम न हलंदो तुंहिंजी का बि राप न हलंदी ऐं जेकॾहिं असांजो न मञो हिन मेरू आहे त पोइ जी फटई हिकिड़ी जी जी तव्हां मुंहिंजो साथ ॾींदो सभु मूंसां गॾु हूंदो ज़बरदस्त ज़बरदस्त ॻोठवारो वॾेरे लाइक़ खान जे मरण खां पोइ असीं सभु अंधा आहियूं अंधेर नगरी में था रहूं भला कंहिं ॻोठ जी वॾेरी थी सघे थी छा न असांजे ॻोठ जो वॾेरो आहे त सालार खान आहे उनजो ई हुकुम हलंदो उन खां ई बिज भाण वठंदासूं सुभाणे सभु गॾु थियो हिन महिरूअ खे हुनजी औरत ज़ात ॿुधायूं तव्हां मूंसां गॾु आहियो ॻोठ वारा अॼु तव्हांखे इन्हीअ करे मूं घुरायो आहे तव्हां ॻोठ वारा गॾिजी करे हिकिड़ो फ़ैसिलो असांखे ॾींदो हाणे अॼुकल्ह छा थो थिए त हिन ॻोठ जी पग माई महिरूअ ते रखी अथनि औरत ते हाणे सुभाणे कमु कार आहे ओड़े पाड़े जो इलेक्शनूं आहिनि कंहिंखे वोट ॾियणा आहिनि कंहिंखे वोट वठणा आहिनि स्कीमूं आहिनि वठणियूं को कमु कार पए त हाणे असां माई महिरूअ जे हवेली ते वेंदासीं उन खां पोइ उन जो दर ठरकायूं माई महिरूअ जो माण्हू अचे उहो असांखे हिदायतूं ॾिए उन खां पोइ असां वेही फ़ैसिला कंदासीं असांखे माई महिरूअ जी पग न खपे असांखे रस सालार खान जी पग खपे मर्द जी खपे छो त ओताकूं मर्दनि सां ठहंदियूं आहिनि औरतुनि सां कोन ठहंदियूं आहिनि तव्हांखे औरत जी हुकुमरानी क़बूल आहे या मर्द जी माना मर्द माना रस सालार खान ते पग अचे न जेको ओताक ते वेही फ़ैसिला करे असांजे ॾुखनि ऐं दर्दनि खे ॿुधण वारो रस सालार खान माई महिरू असांजा ॾुख सुख ॿुधनि इन करे असांखे केरु खपे सालार खान वरी बि मर्द माण्हू आहे मर्द मर्दनि सां ठहंदा ठीकु आहे क़बूल आहे बसि हाणे त ख़बर पई न सॼो ॻोठ तुंहिंजी वॾेरप नथो मञे सभु तुंहिंजे ख़िलाफ़ आहिनि घणा ई तो बि हरणीअ वारा छाल ॾिना महिरू पर हाणे पुॼाणी आहे पंहिंजे ॿाहिरनि जे मिल्कियत ते नोंग लॻी वेठी आहे नोंग घणो ई तोखे सम्झायमि त मिल्कियत मुंहिंजे हवाले कर पर तो मुंहिंजी ॻाल्हि न मञी हाणे त सभु ॻोठ तुंहिंजे ख़िलाफ़ थी विया आहिनि तोखे धिका ॾेई बंगले मां कोन कढंदासीं रही पई हुजे मानीअ में महांगी न आहे तुंहिंजा सभु रवैया मूंखे यादि आहिनि महबू जेका जेका तो मूंसां ज़्यादती कई आहे मां विसारी न आहे पर हा मां तोसां अहिड़ो रवैयो कॾहिं बि न हलंदुसि छो जो वॾी भेण आहे बाबा जो कुझु त ख़्यालु रखिणो पवंदो न समझी छॾ मेरू ॿीहर अहिड़ी हरकत न कजांइ मां जवाबु ॾियण वारी वेठी आहियां 2 ॾींहंनि जी वॾेरी भली सोचण जेसि बानो अच त हलूं
दादा न तुंहिंजो न्यापो मिली सदोरी मिली वई आहे न। हा पर इहा हक़ीक़त आहे, पर उहा छोकिरी ॿी हुई। मां पाण वियोसि पर उहा सदोरी न हुई। दादन पक करे पोइ त घुराई आहे। यार तूं बि को ज़ुरावर आहीं। मूंखे जीअं ॿुधायो वियो न, मां तीअं ई तव्हांखे न्यापो करे छॾियो। सच पुछो उहा जाइ न आहे छॾी जिते असां सदोरी किनाए ॻोल्हियो। यार दादा मां त ॾाढो परेशान आहियां, हाणे छा थींदो? दादन असां दुनिया खे मुंहुं ॾेयूं वेठा आहियूं, पर ख़ैर इहो ॿुधाए त वॾेरो हाशिम ख़ान किथे आहे? उहो घरवारी समेत उमिरि ते वियो आहे। मोटंदो 2 ॾींहंनि में, जीअं उमिरो ख़तम थींदो तीअं हलियो वेंदो। यार दादन हाणे असांखे इजाज़त ॾे, पोइ हिते वञिणो आहे। जीअं तव्हांजी मर्ज़ी। चङो दादन, हला जी हला। मामा ख़ैर त आहे? छा थियो आहे? ॿाहिरि कहर लॻो पियो आहे जी। जेको असांजा ॾुख न आहे पर अञा बि वधीक आहे। आख़िर छा थियो आहे मामा? कंहिंजो तव्हां दर्द ॾिसी आया आहियो? शहर जे फुटपाथ ते हिकु चोले खे चटियूं लॻल मां पंहिंजी न्याणी लाश हंज में रखी ख़ैरात घुरी रही हुई। ही तव्हां छा था चओ मामा? ईअं कीअं हूंदो? हा धी, मूं हुन न्याणी खे हंज में खणी ॾिठो पर हुनखे साह न हो ऐं हुनजी मां वॾी दिलेरीअ सां माण्हुनि खां ख़ैरात घुरी रही हुई। मूं चयो अमर ही छा आहे? चयईं हिनखे ॾिसी त माण्हू ख़ैरात ॾियनि था। मन ॿियनि मौसम बचनि जे पेट पलण जे तरह पैसा मिली वञनि। सदोरी थी मां इहो ॾुख न ॾिसी सघियुसि। पोइ मामा? धी उहा मौसम न्याणी 2 ॾींहंनि जी मौल हुई। या अल्लाह, ही कहिड़ी खुदाई आहे? मायरूं पंहिंजी औलाद खे पालण जे लाइ उन जा लाश पंहिंजी झोलीअ में खणी पिननि थियूं। अल्लाह सही खज़ाने में कहिड़ी कमी आहे? उहे माण्हू छो था जीअनि जंहिंखे बेवसी कंहिंजी लाचारीअ जो को एहसास न आहे? ही कहिड़ो कलूर आहे जो हिकिड़ी मां मोहल न्याणी पंहिंजे हथनि पंहिंजी कछ में खणी पिने थी? उहे कासब जंहिंजा कुता ओबरूं पिया कनि ऐं ॿियनि जा मौसम बचा बुख पिया मरनि। सदोरी ये बेदर्दनि जी दुनिया आहे जिते एहसास विकिरो पिया थियनि ऐं ग़रीब रस्तनि ते पिया रोअनि। मामा बस, मामा ख़ुदा जे वास्ते अहिड़ियूं ॻाल्हियूं मूंसां न कंदा कयो। मां अॻे ई ॾुखायल आहियां। मामा बस कयो, न त मुंहिंजे हाँ फाटी पवंदो, मां मरी पवंदसि। मामा जा सिंगार वहवा दिल के वणने था, दिल के वणने था, ॾाढो टहने था वणन जा सिंगार। हलिया दी मुरादी हलिया वे तो बि घणनि खे सुरमा पाराया न जो वे तो मां तोखे सुरमू पाराया। आई अदा मूंखे तूं छा सुरमो पाराईंदे? पहिरीं पंहिंजो पाण खे त सवलो सुरमो पाई त ॾिस वही पियो। तूं त हिते तेल फुलियल सुरमा हयो वेठई, हू ॿाहिरि रोज राड़ो लॻो पियो आहे। हा छोरो पंहिंजा वार वेठो पटे, मुंहुं कारो कयो वेठो आहे। रोए पियो रड़े पियो कारो मुंहुं पियो करे। केरु आहे? वठी जी सॼास का हिकिड़ी की भट। इहो शैतान चए थो तॻे मुंहिंजा धाणा ई कढी छॾिया। तूं त हुनजी माउ आहीं, ॿुधाए त थियो छा आहे? ॻाल्हि त कर न। तॻिया कोठ मां जिथां बि लंघां थी न, रुगो वॾेरी महरूं ऐं सालार जूं ॻाल्हियूं पयूं हलनि।
त इहा भेण भाइरनि जा हक़ खायो वेठी आहे। लगे न चिणक ये थींदी मां बाहि ॾेई साड़े मूंखे जो चिणग लॻंदी आहे। अॼु मुछनि खे तेल अखियुनि में सुरमा पायो वेठो आई, तूं मिड़ई खिटराग कराईंदे। मञी न इहो थी तगियो खान। हाणे अमाई झोले जे पागा पंहिंजो पाण खे बचाए त ॾेखारे न त मञास। तगियो पोर मां आना कढी पूरे थुड़ खे पाए ॾेई छॾींदो आहे। बेशक बेशक ओ गिदाड़ी वारो अकुल तो में आहे। हा दंद ॾेखारे चूज़ो ईअं खणी वेंदे। तू तो चूज़े जी ॻाल्हि थी करी, मां त कुकड़नि जा तूर खाई छॾिया। कुकड़े खे हिकिड़ी चीप ॾींदोसि त चूज़नि समेत ची 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 पई पवंदी कुकड़ी। हाय हाय मोटी अच पंहिंजी विसारियल वाटनि ॾांहुं मोटी अच। अॼु बि मां तोखे उन ई दग ते बीठल नज़र ईंदसि जाते तूं मूंखे छॾे हलियो वियो आहे। सदोरी मां मोटी त आयो आहियां, बस रुगो चंड खे उभरण ॾे। अञा सांझी थी आहे, कुझु पल आहिनि अञा, सिज अञा ॻाढ़ो आहे। राति थींदी वरी विसारे हलियो वेंदे। एतिरे अरसे खां पोइ मिलियो आहीं साजन थी। मां तुंहिंजे लाइ बीठी आहियां। सदोरी वसकारो थियण वारो, कुझु पल सबर कर, तोखे पोसीड़ो कोन कराईंदुसि। ये तो मुंहिंजी मोहब्बत जो विराग हुयो, जेको यादूं पियो ॿुधाए। छा इहा हक़ीक़त आहे? जे हक़ीक़त आहे त मुंहिंजा माॻ किथे आहे, जंहिंजूं यादूं सताइनि पियूं? किथे आहे वो दीप जेको मूं जलायो हो? ॿुधाए, किथे आहे वो दीप? ॿुधाए। बाबा इहा ॻाल्हि वरी कीअं? वॾेरी मेहरूअ खां वॾेरो सालार खान सॼी मिल्कियत खसे पियो छा? ॻोठ जी हर घिटीअ में इहो बहस हली रहियो आहे। मूंखे त का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। बाबा, सालार खान बेहतरीन इंसान जो पुटु, पर पाण दुनिया जो ख़राब में ख़राब माण्हू आहे। हा पुट, तूं सच थो चईं। बाबा, जेकॾहिं सालार सुठो माण्हू हुजे हा त वॾो रहिस सॼी मिल्कियत पंहिंजे पुटनि जे नाले लिखी वई। हा बाबा, अदा बिल्कुलु सही तो चवे। वॾेरे सालार खान सॼी मिल्कियत त अयाशीअ में ई उॾाए छॾी आहे। पर असां छो था हुनजो ज़िक्र कयूं? पर सदोरी जो कुझु कयो थी? बाबा, मां तोखे कहिड़ो जवाब ॾियां? ज़बान मां लफ़्ज़ ई ॿाहिरि कोन था निकिरनि। ये महसूस तो थे ॼण मुझे दिल बाहर निकली ईंदी हुजे। का ख़बर कोन थी पए अलाए दरिया में टपो ॾिनई, अलाए वञी बर मुंहुं कई। पुट ईअं न चओ, शाल मुंहिंजी हयाती बि सदोरीअ खे मिले। अॼु भेण जो एहसास थियो अथई, न त तो बि सॼी हयाती सदोरीअ सां साड़ी कयो। थोरो अॻ में एहसास करी हां त इहो सभु न थिए हां। अदा कीअं बि करे मूंखे मुंहिंजी भेण सदोरी आणे ॾे। हाणे न हे घर मूंखे खाइण थो अचे। मां छा कयां? जेकॾहिं न भेण मुंहिंजे वस में हुजे न, एतिरी देर मां किथे कयां? अलाए कहिड़े हाल में हूंदी, कीअं हूंदी, किथे हूंदी। पर पुट
जेसि ताईं मां सदोरी खे न ॾिसंदुसि तेसि ताईं मुंहिंजी हयाती अधूरी हूंदी। औलाद जो दर्द नासूर हूंदो आहे, उहो बि नियाणी जो। मां ये महसूस तो किया ॼण मुंहिंजी दिलि ॿाहिरि निकिरंदी हुजे। मां छा कयां, कीअं कयां, मूंखे त का ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। शाम वॾेरी मेहरू पंहिंजी मिल्कियत पंहिंजे भाउ सालार खान जे हवाले कंदी, छो त पग जो वारस बि उहो ई आहे, न की औरतूं। हा तव्हां सच था चओ। न अचण जी ग़लती कॾहिं बि न कजो। जेकॾहिं न आयो न त पोइ सालार खान खे तव्हां सुञाणो था, जेको तव्हांजो अशर थींदो न तव्हां पाण ॼाणो था। हा, ॿियनि माण्हुनि खे बि वठी अचिजो, पर जेकॾहिं को न आयो आहे मूंखे तव्हां सुञाणो था। हा गोर खाना सां सभु अची ईंदासीं। सभिनी खे अचिणो आहे, केरु न ईंदो, जेको न ईंदो न उहो पोइ सुभाणे पाण ॼाणे। सबक में आयो मुंहिंजी में। गोर खान मां पाण इहा ॻाल्हि सोचे वेठो आहियां त जे फ़ैसिले में न आयासीं न त पोइ सालार खान जा वरी मोचड़ा सुझंदा सभिनी खे। हाणे लॻंदो भेड़ ते डोंको, पोइ मेहंदी लॻंदी, गाना बदबा, गाना वजंदा गाना। वाड़े गोर खान तुंहिंजा भाग, वॾेरो बि थी वे ऐं घोट बि थी वे। चाचा मलूक, परू वीचारो टुटी चुको आहे, अञा त मुंहिंजी आथत अथसि। मां पंहिंजो पाण खे परूअ खां परे कोन थो कयां, मुंहिंजो सहारो अथसि। इहो सुठो थो करे पुट, पर किथे ईअं त न आहे जो सदोरीअ खे हाशिम खान पाण ई लिकाए छॾियो हुजे? न चाचा न, हाशिम खान पुरखलूस इंसान आहे, उहो कॾहिं बि नथो करे सघे। ऐं असांजो दिली दोस्त दादन बि उते आहे, जेको असां खां वधीक सदोरीअ सां प्यार करे थो, मोहबत करे थो, हुनखे पंहिंजी भेण सम्झे थो। रब कंदो त न्याणी पंहिंजे माॻ ते ज़रूरु मोटे, पर ही ॻोठ वारनि जी साईं मेहरू जे ख़िलाफ़ वावेला लॻी पई आहे, इहो छो? इहा सालार खान जी चाल आहे, ऐं इन चाल में गोहर तगियो वॾेरे सालार खान सां मिलियल आहे, रुगो मिल्कियत जे करे, पर हलंदुनि हिकु वसीलो बि कोन। पुट सुल्तान, जॾहिं सॼो ॻोठ ई फिरी वियो आहे त वॾेरी मेहरू छा थी करे सघे? हारी नारी न हूंदा त ज़मीनूं आबाद कीअं थींदियूं? चाचा मलूक, वॾेरो सालार खान इंतिहाई किरियल इंसान आहे, हुनखे पंहिंजे रिश्तनि ते, पंहिंजी भेण ते लॼ ऐं गैरत कोन थी अचे। इहो बि अहसासु कोन्हेसि त भेण जो रिश्तो कीअं हूंदो आहे ऐं भाउ जो रिश्तो कीअं हूंदो आहे। हू हिन ॻोठ जे मारूड़नि हारियुनि नारियुनि सां कहिड़ो इंसाफ़ कंदो? इहो बरक आहे पुट, तॾहिं त वॾेरे लाइक़ पंहिंजी हयाती में खेसि बेदख़ल करे छॾियो। चाचा मलूक, तोखे सालार खान घुरायो, तोखे छा चई? चई त तव्हां बि वॾेरे जी मुखालफ़त कयो। चाचा मलूक, तूं वञ भले, पर साइण मेरो जे ख़िलाफ़ कॾहिं बि न ॻाल्हाए। हू हिकु अज़ीम औरत आहे, ऐं सालार हुनखे ग़रीब हारियुनि जो को अहसासु ई कोन्हे। जेकॾहिं वञी न त ॿ लफ़्ज़ साइण जे तरफ़ां ॻाल्हाए। उहो मां तोखे इन जे करे थो चवां त साइण मेरू सालार खां 1000 भेरा वधीक आहे। तूं सही थो चईं सुल्तान पुट। सोप सीरियल सिंध ॼाई तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।